त मूं काफ़ी सुठनि माण्हुनि खे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे अब्दुल सत्तार, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी चवंदे ॿुधो आहे। त जॾहिं असांखे हिननि अखरनि जी ख़बर हूंदी त पोइ असां कॾहिं बि अब्दुल न चवंदासीं, बल्कि अब्दु चवंदासीं, अब्दुल सत्तार, अब्दुल रज़ाक, अब्दुल। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन जी दुआ सां असां अॼु आगाज़ कयूं था। जिथे हुजो शाला रब करीम जे हिफ्ज़ अमान में हुजो। साथियो, अॼु असीं हुरूफ़ शमसी ऐं हुरूफ़ कमरी पढ़ंदासीं। त हींअर मूं हुरूफ़ शमसी ऐं हुरूफ़ कमरी इहे मूं लिखिया आहिनि। हिननि खे बिल्कुलु सुञाणिजो। ता सा दाल ज़ाल रा ही बकाया हमज़ा बा जीम हा ख़ा आइन हे या ताईं। जेके बि हुरूफ़ आहिनि उन्हनि में ही जेके अखर आहिनि ही हुरूफ़ शमसी सॼा वेंदा आहिनि ऐं हुरूफ़ कमरी सॼा वेंदा आहिनि। ही त हाणे इन्हनि में असांखे काथे काथे मुंझ थींदी आहे, काथे परेशानी थींदी आहे, उहे अचो त लिखूं। हाणे मिसाल हिकिड़ो लिखां थो मां हिते नालो, ही छा लिखियल आहे तव्हां मूंखे ॿुधाइजो जेकॾहिं तव्हांखे अचे थो सम्झ में। त ही छा लिखियल आहे? ही छा लिखियल आहे? ऐं ही छा लिखियल आहे? अक्सर करे हिनखे माण्हू पढ़ंदा आहिनि अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार, दुल, अब्दुल सत्तार, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी। जेको लिखियल त सही आहे पर हिनखे पढ़ण जो जेको तरीक़ो आहे उहो ग़लति आहे। छो त हे जेको सीन आहे न, हे अलिफ ऐं लाम खां पोइ को बि जेकॾहिं अखर अचे उहो जेकॾहिं हिननि मां हूंदो, ही अखर सुञाणिजो त उहो सीन हुजे, शीन हुजे, या रे रा हुजे, या मिसाल नून हुजे। छो त ही ॾिसो था न, ही अलिफ ऐं लाम खां बाद में जेको बि हरफ ईंदो, जेको बि अखर अचे, यानी ही अलिफ आहे, ही लाम आहे, उन खां बाद में जॾहिं बि को अखर अचे ऐं उहो हिन हुरूफ़ शमसी मां हुजे त उहो पंहिंजे आॾो हिन लाम जो आवाज़ न उचाराईंदो। ठीकु आहे साईं। हाणे इहो तव्हां यादि रखिजो। पोइ हुनखे पढ़ण जो तरीक़ो छा आहे? ही माण्हू छा चवंदा आहिनि? अब्दुल सत्तार, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी, जेको ग़लति आहे। असुल छा आहे? ही आहे अब्दुल सत्तार, ठीकु आहे, अब्दुल रज़ाक। कॾहिं तव्हांखे हिन बिना शद जे बि ही नाला मिलंदा हूंदा, ॾिसंदा हूंदव आम बोर्डनि ते ॿार जेके साइन बोर्ड हूंदा आहिनि या किथे तव्हांखे लिखियल मिली वञे त तव्हां इन जो सही उचार तव्हां तॾहिं इहो उचारे सघंदव, इन जो सही जेको आहे नालो वठी सघंदव जॾहिं तव्हांखे ख़बर हूंदी। जॾहिं ख़बर न हूंदी पोइ तव्हां बि ईअं ई चवंदव अब्दुल सत्तार, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी, जेको ग़लति आहे। सही छा आहे? अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार, ठीकु आहे, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी। यादि रखिजो त ही जेको टे नंबर ते अलिफ लाम खां पोइ टियों अखर अचे उहो जेकॾहिं हिननि मां हूंदो त पंहिंजे आॾो लाम न खणंदो। आवाज़ मतिलब लिखियल में हूंदो, लिखियल हूंदो पर पढ़ण में न ईंदो। सम्झो साईं। त उनखे पढ़ण जे लाइ जेको दाल हूंदो उनखे डायरेक्ट दाल खे जेको बि हिन अखरनि मां कोई अखर अचे त उन्ही सां मिलाए करे पढ़णो आहे। ऐं हिन में ईअं न आहे, हिन में जॾहिं बि को बि अखर अचे त उहो पाण सां लाम खणंदो। जीअं मिसाल आहे अब्दुल फताह, ही छा आहे? अब्दुल फताह। ही लाम जेको आहे इहो हिते पढ़ियो वेंदो। ठीकु आहे साईं। अब्दुल फताह, अब्दुल वहाब, अब्दुल मन्नान, अब्दुल कदीर। ही जेके बि अखर ॾिसो था हितां खां वठी करे वेंदे एसी ताईं इहे जेके बि हुरूफ़ आहिनि इहे पंहिंजे आॾो अलिफ लाम खणंदा ऐं ही जेके आहिनि ही पंहिंजे आॾो न खणंदा। छो त जॾहिं असां लिखंदा आहियूं न वशम्स,
छा चवंदा आहियूं? वशम्स। हाणे वशम्स में शीन जेको आहे लाम खे न खयो आहे, इन जे करे शम्सी हुरूफ। ऐं ही ॿियो अखर आहे वल कमर। हाणे वल कमर हे काफ जाम खणे थो, ही लाम लाम जेको आहे लाम जो आवाज़ अचे थिए। वल कमर यानी लाम खे इज़हार थियो, लाम खे ज़ाहिर कयो वियो। हिन में लाम ज़ाहिर न आहे, छो त शीन जेको आहे हुरूफ शम्सी मजो, इन जे करे ही जेको लाम आहे इन जो आवाज़ न ईंदो। ऐं हिननि खे हुरूफ कमर हिन जे करे चयो वेंदो आहे त ही लाम पंहिंजे आॾो खणंदो आहे। त मूं काफ़ी सुठनि सुठनि माण्हुनि खे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे अब्दुल सतारो, अब्दुल रज़ाको, अब्दुल नबी चवंदे ॿुधो आहे त जॾहिं असांखे हिननि अखरनि जी ख़बर हूंदी त पोइ असां कॾहिं बि अब्दुल न चवंदासीं, बल्कि अब्दु चवंदासीं। अब्दुल सतार, अब्दुल रज़ाक, अब्दुल नबी। ऐं हिननि में अलिफ लाम ईंदो अब्दुल फताह, अब्दुल वहाब, अब्दुल मनान, अब्दुल कदीर। त इहे शयूं आहिनि नंढड़ियूं, हिकिड़ी अहमियत आहे। जेकॾहिं ख़बर हूंदी त आम तौर ते माण्हुनि जे साम्हूं माण्हू सुठे नमूने सां उहो उचारींदो अखरनि खे। जेकॾहिं ख़बर न हूंदी त पोइ जेको आहे सो ग़लतियूं कंदो। उमेद कयां थो त हीअ अॼु जी इहा नंढड़ी कोशिश तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं मां पंहिंजे सभिनी पिरी प्यारनि दोस्तनि, भाइरनि, साथियुनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। जिन बि दोस्तनि असांखे सपोर्ट कई आहे, पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। अलाह साईं अव्हां जो हामी।